खानपुर महर में मुड़ुस पंहिंजे ज़ाल ऐं ॿिनि ॿारनि खे तालो हणी घर में बंदि करे छॾियो। मुड़ुस पारां घर में क़ैद कयल औरत जे वारसनि जे शिकायत बाद पुलिस पहुची ताला टोड़े औरत ऐं ॿारनि खे आज़ाद कराए वारसनि हवाले करे छॾियो। मुड़ुस मौक़े तां फरार। खानपुर महर जे माकाई स्टैंड वारे इलाइक़े में हिंदू औरत पूनम ऐं ॿिनि ॿारनि खे संदसि मुड़ुस पंहिंजे ई घर में क़ैद करे ॿाहिरां तालो हणी छॾियो। मुड़ुस पारां क़ैद कयल औरत पूनम जे वालिद मौलचंद वालदा सरलान ऐं ॿिनि जे इतला बाद खानपुर महर पुलिस पहुची घर जो तालो टोड़े औरत खे ॿारनि समेत बाज़ियाब कराए थाणे ते आंदो, जिते औरत जे बयान बाद खेसि वारसनि हवाले कयो वियो आहे। एसएचओ खानपुर महर मिठल खखराणी मूजिबि हिंदू औरत पूनम खे ॿिनि ॿारनि समेत मुड़ुस घर में तालो हणी क़ैद करे छॾियो। अहिड़े इतला बाद पुलिस पहुची घर जा ताला टोड़े औरत खे बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस मूजिबि औरत थाणे ते बयान ॾींदे चयो त संदसि मुड़ुस गुज़िरियल 12 सालनि खां मुसलसल तशदुद कंदो रहे थो ऐं अक्सर खेसि घर में केतिरनि ई ॾींहनि ताईं क़ैद करे छॾींदो आहे। हुन चयो त हू मुड़ुस बदिरां पंहिंजे वालिदैन सां गॾु वञणु चाहे थी। ॿिए पासे पुलिस पारां औरत खे बाज़ियाब कराए थाणे ते आणण खां पोइ इलाइक़े जूं बाअसर धुरियूं पिणु थाणे ते पहुची वयूं, जिन मामले खे राजूने तरीक़े सां हल करण जी कोशिश कई, पर पुलिस औरत जे बयान मूजिबि खेसि वारसनि हवाले करे छॾियो। जिनत औरत खे क़ैद कंदड़ मुड़ुस राजकुमार उर्फ राजा मौक़े तां फरार थी वियो, जेको आख़िरी इतलाउनि ताईं हथ अची न सघियो। न वरी वाक़े जो को केस दाख़िल थी सघियो आहे। अज़ीम सियाल, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, खानपुर महर।